Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी सादिक भाउ यकीन कयो त करम खान तव्हांजो दुश्मन आहे। पोइ छो पिया हुनखे पंहिंजो दुश्मन सम्झो था? मञा थो यो करम खान मुंहिंजो दुश्मन आहे, पर यो करम खान मुंहिंजो मिट बि नाहे। हू हिकु नांग आहे, नांग, खतरनाक नांग। इन्हीअ करे इन्हीअ करम खान मां मूंखे चङाईअ जी का बि उम्मीद नाहे। जेको बेवकूफ़ हूंदो न वो वञी करम खान जे विछायल ॼार में फासंदो। इन जो मक़सदु त तव्हां करम खान सां मिलण लाइ न ईंदो? मिलण लाइ बिल्कुलु मिलण लाइ बिल्कुलु ईंदुसि, पर हुन जी मक्कारी वारी चालुनि जे लाइ न। सादिक भाउ मञो सीं त करम खान मकार आहे, पर बचल खान तव्हां सां कहिड़ी चङाई कयो जो हुनखे तव्हां पंहिंजो सॼण था सम्झो? जेकॾहिं बाबे बचल खान मूंसां चङाई नाहे कई, पर जो आहे न मूंसां बाबे बचल मंदाई बि नाहे कई। बचल खान तव्हांजे न्याणीअ जे कातिलनि खे सरेआम आज़ाद पियो थो कमाए, इन खां वधीक कहिड़ी मंदाई थींदी? जो आहे न मां मञा थो बाबा बचल खान जेको कुझु मुंहिंजे लाइ कयो आहे उनजे पोयां ने बाबे बचल खान जी नेक नियती आहे, मंदाई न। फ़ैसिलो हिन वक़्त ताईं नाहे थियो, वो इन्हीअ करे जो हितां जे अमन ख़ातिर अञा ताईं फ़ैसिलो नाहे थियो। सादिक भाउ पोइ मां छा चवां वञी करम खान खे? चई छॾजांइ पंहिंजे इन करम खान खे ईंदो सादिक खान ज़रूर ईंदो, इहो बि चई छॾजांसि त सादिक खान तुंहिंजी मकारनि वारनि चालुनि में न ईंदुई। ठीकु आहे सादिक भाउ, मां तव्हांजो न्यापो ॾेई छॾींदुसि। हाणे मूंखे इजाज़त ॾियो। फकीराणी हिननि ॿिन्ही जे मथां अहिड़ो को टीणू फीणू फूक कयो ॿई मुंडिजी वञनि ऐं असांजे साम्हूं कुझनि त रिढ कुझे। हाय हाय, तुंहिंजूं ॻाल्हियूं बि लिखण जहिड़ियूं आहिनि। ऐं इन्हनि जे मथां जे टोणो फीणो असर करे हा त कॾो को मुंडे न छॾिया न, ही मोड़े छॾिया न ॻिचियूं। पुफी त असांजे तावीज़ करण में वसा नाहे घटायो, पर असांजी दिलि साफ़ आहे, तावीज़ असर न कंदा। हाँ, इन जो मतिलब त दिल जी पली त आहे ई अमीरा, बाक़ी तव्हां त सही भई मुसलनि तां लहो ई कोन था, तहजुद पिया पढ़ो, नमाज़ूं पिया पढ़ो, तव्हांजी त दिलि साफ़ लॻी पई। बाबा सोरठ जो मतिलबु इहो न हुयो त का अम्मा जी दिलि पलीत आहे। तूं अम्मा खे ई सोरठ खे विहण थो चई? हा फुफड़ न रुगो घर में वेही छेणो वेठो भोरे त धुई दुखियल हुजे। आओ, ऐं तूं वरी इन चिणग खे फूका ॾेई ओ वॾो बभड़ करे छॾींदी आहे। ऐं तूं अम्मा छा कंदीअ? उन मच मथां पाणी हारींदीअ या पेट्रोल हारे मच खे बभड़ कंदीअ? सदके पुट सदके, कुर्बान वञाए, घोरू वञाए, सदाई पंहिंजी रन जे पासे। अरे कॾहिं बाक़ी तो मां ऐं पीउ जो पासो झलियो आहे? हा बाबा, तो ई अम्मा सोरठ जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मथां मां बि वरी सोरठ जे ख़िलाफ़ थियां त पोइ ही छा घर में विहंदी? ना, तूं पंहिंजी इन दादलीअ खे पंहिंजी कच में विहारे वेठो हुजे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असीं पंहिंजो कमाऊं खाऊं था। जॾहिं वेही रहियासीं न, मूंखे ख़बर आहे
तो असांखे धिका ॾेई घर मां ॿाहिरि कढंदे। इंशाल्लाह। बाबा हूरा मूमल ऐं सोभारे जे दिल में ॻाल्हाए छा थो हले। वरी हुननि जो अंत वठणु तमामु ॾुखियो आहे। हुननि जे दिल में अलाए छा आहे, ख़बर ई नथी पए। बाबा हाणे त ईअं ई थींदो, या त हू पंहिंजी बेगुनाही जो सबूत पेश कंदा, या वरी पिण सोभारो के बहाने सां छोकिरीअ खे वठी वेंदो, घर विहारे छॾींदो। बाबा साईं, मूंखे नथो लॻे त मूमल गुनाहगार आहे या हूअ सावल खे मारण जी कोशिश थी करे। जेकॾहिं मूमल जो हथ न आहे त पोइ इहो सोभारो मूंखे छो थो मारणु चाहे? पहिरियां त करम खान जे इशारे ते पियो हले। इहो सोभारो ऐं करम खान हाणे त ठहनि ई कोन था। बाबा करम खान ऐं सोभारे जो को बि दीन ईमान आहे ई कोन। न इन्हनि खे विढ़ंदे ॾिस, न वरी इन्हनि खे ठहंदे ई ॾिस। बाबा इहे ॿई बि अजीब इंसान आहिनि। हिकिड़े ॾींहुं विढ़नि था, ॿिए ॾींहुं वरी ठहिया बीठा आहिनि। असांखे त का ख़बर ई नथी पए। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे बाबा साईं। करम खान ऐं सोभारो हिक ॿिए जे मक़सद जे लाइ पाण खे इस्तेमालु कनि था। जेकॾहिं मूमल बेकसूर निकिती त पोइ तव्हां हुन जे लाइ छा ई सोचो? बाबा बेगुनाह खे सज़ा मिले, मिली इहो असांजो शान नाहे। मूमल खे बि कोई प्यार मोहबत मिलणु घुरिजे जेको हिन घर में अव्हां खे मिले थो। बाबा सावल, तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झे थो न? हा बाबा साईं, मूं त इहो पहिरियां ई सोचे छॾियो हुयो। ओचितो ई हादसो थी वियो। वधीक मुंहिंजो परवरदिगार भलाई कंदो। बाबा तव्हां ॿिन्ही धुरियुनि जूं इहे ॻाल्हियूं आहिनि त असां सां ठगी थी आहे। हो थो चए मूंसां मसइलो आहे, हो थो चए मूंसां मसइलो आहे। बाबा आख़िर हिकिड़ी धुर सां ज़्यादती थी आहे, ठगी त थी आहे न, तॾहिं मसइलो पैदा थियो आहे। बाबा जंहिं बि ठगी कई आहे उहो जे पाण सची करे त ठीकु आहे, न त उनखे ज़ाहिर त मां ज़रूर कंदुसि, ऐं पोइ जेका उनखे सज़ा ॾिबी ॻोठ बि ॾिसंदुसि। उनखे हिन ॻोठ में ई रहण न ॾिबो। इन करे चवां थो ॿई धुरियूं वञो, वञी पाण में सलाह करे, ऐं जेको बि ॾोही आहे उहो पंहिंजे मुंहं सां अची हिते मूंखे ॿुधाए त बाबा साईं ॾोह मुंहिंजो आहे। मां वाइदो थो कयां तव्हां सां, जेको बि ॾोही हूंदो उनजो राज़ राज़ ई रहंदो, ऐं हू बदनामीअ खां बि बची वेंदो। अहिड़े माण्हूअ खे का बि सज़ा न ॾिनी वेंदी। इन करे तव्हां ॿिन्ही धुरनि खे अॼोकी राति सोचण जी मोहलत आहे। रसो वॾा, असां था चऊं त फ़ैसिलो अॼु ई निबेरो। हा रईस, मां बि इहो ई थो चाहियां। हा जे तव्हांजी इहा ई मर्ज़ी आहे त फ़ैसिलो हाणे ई था निबेरियो, देरी न लॻंदी। बाबा सामल पुट, उथ त एॾो टारीअ जा के सुठा ॿ टे तलहड़ त कटे आ त मां हिननि खे ॾिसां त हिननि में सचो केरु आहे कूड़ो केरु आहे। जिन्हनि खे मां हिते पुल न ॾियारिया आहिनि त बाबो बचल खान मुंहिंजो नालो ई न आहे। घुराया नंढा रईस, टालियूं छा जे लाइ? को पींघो बींघो ठाराईंदो छा? पींघे जी मुंद त कोन्हे हाली। ख़ैर आहे सावल, रईस थोरी असांखे मोहलत ॾियो, पंहिंजो रोलूं ऐं मां सोचे सम्झी पोइ वरी तव्हां ॾे ईंदासीं। अड़े ॾे, हिते मां तोखे पींघे ठाराइण लाइ घुरायो आहे, तो बि तो जहिड़े ॼट कारीगर खे। वॾा कारीगरनि जेके पींघा ठाहींदा आहिनि सकावती, तूं वञी पुट खटू बटू ठाहे हल। हा रस, इहो सोचण जो सलाह भलो ॾिनो अथव। उथी खुबड़ मतां उथी ने साओ थी वञी लकुड़ सां उथी। बाबा साईं, तव्हां ईअं छो कयो? मूंखे सम्झ में कोन आयो। बाबा
भई थोरी वीचारा मिसकीन आहिनि सो इन करे उन्हनि जे दिलि में इहो ख़ौफ़ विहाइणु ज़रूरी हो। हाणे जॾहिं ॿिए चकर ईंदा त हिननि में जेको बि ॾोही हूंदो उन जे जान में ॾकणी हूंदी, ॾकणी, ऐं हू ॻाल्हियुनि खां पहिरियों ई बताल थी वेंदो। ॾिसजां ॿाहूं वधी चवंदो बाबल मां ॾोही आहे, ॾिसजां। पिराणा बनी त खैरनि सां मिली वई। हाणे बनीअ खे खेड़ण जे लाइ ॾांदनि जे जोड़े जो बंदोबस्तु करणो पवंदो ऐं फसल बि त पोखणो आहे न। कहिड़ो फसल पोखियो? अदा रातू खान तूं इन ॻाल्हि लाइ परेशान न थी। ॻोठ जो कहिड़ो हारी आहे जेको असांखे जवाबु ॾींदो? भला जोड़े वारो त जोड़ो असांजो पंहिंजो आहे न, उनखे चवंदासीं सॼी बनी ठाहे ॾींदो। बाक़ी रहियो पाणी, सो उअं ई पाण ॿई मुड़ुस माण्हू आहियूं, पाणी वेही ईंदासीं। सोचो त पिराणा ॾाढो भलो अथई, पर आख़िर हू बि त बेज़ार थी पवंदा न। ईअं न त असांखे ॾिसी करे वाटूं ई मटे वञनि। अदा जेसीं ताईं हू बेज़ार थींदा न तेसि ताईं असां सभु कुझु सिखी वेंदासीं। पोइ हल त हली बचल खान सां मिलूं, चऊंसि त ॾांदनि जो जोड़ो किथां हथु करे ॾे, ज़मीन खे खेड़े वठूं ऐं पुछूंसि त कहिड़ो फसल पोखाईंदो। अदा रात खान इहा सलाह हली था बचल खान खां वठूं, पोइ जहिड़ी सलाह ॾिनई उहो भलो थींदो। ऐं सभु ॻाल्हियूं हली था खोले अॻियां रखूंसि, पोइ ॾिसूं छा थो चए। इहा ॻाल्हि कईसि न त पोइ त सफ़ा हू ज़मीन जे वेझो वञण ई कोन ॾींदो। हार पुत परे जी ॻाल्हि आहे। अदा बचल खान माण्हू भलो आहे, हू असांजी पूरी पूरी मदद कंदो। पोइ हल त हली बचल खान सां सलाह कयूं, ॾिसूं त हू छा थो चए ऐं इहो बि त पुछूंसि त फसल आख़िर पोखाईंदो कहिड़ो। ठीकु आहे, अचो त हलो। मूं तोखे चयो त बचल खान जे साम्हूं ॻाल्हियुनि में कूड़ो करे पोइ हिते अचिजां, ऐं तूं ईअं ई हिते ॿाहूं लोॾे हलियो आयो आहीं। मितेरी चवाए तो छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। हाणे पाण सभु घर में वेही करे इते ई ॻाल्हियूं था कयूं। जे हिन भेरे बचल खाने ते वियुसि न त पोइ पुठीअ ते खल कोन हूंदी। मामा रोलू चाचो ख़बर सही थो चए, मूं में त मार साइणो बि कान्हे का, ऐं चवंदा आहिनि त टारीअ जी लठ भॼंदी बि कान्हे। मामा न को लठ भॼंदी न को मुंहिंजी जान ई छुटंदी। अरे बेवकूफ़, असांखे कूड़ा थोरे हूं जो तलड़ असां ते वसंदा। कूड़ो आहे जो ख़बर, ये ख़बर ते वसंदई बाठा, तूं ॾिस जा। अरे यो ख़बर त आहे ढिढ, हिकु गुसाईंदो न त ॿी लठ अची पुठा वठंदसि। तूं ॾिस जा यो बचल खान न त अहिड़ो हालत कंदो जो तोखे असांखे ॾिसण में मज़ो ईंदो। मितेरी ॾिसे थी मूं जहिड़े मिसकीन ॿार खे कीअं थो डिॼारे मूंखे। बस कर, हाणे रड़ियूं न कर। हाणे पादर लॻंदा हिन रोलूअ खे। असां वटि पूरो पक्को कमु पियो आहे, लिखत पई आहे न पाण वटि। ॾिस त हाणे ओ ख़बर मां थो चवई मटां जे लिखत जे आसरे फैसले में हली मरंदे मां थो चवई हाणे ई वञी बचल खान खां माफ़ी वठ। पर बचल खान जेको चोटंदो ॾंडो रखंदो न, जेकॾहिं माफ़ी वठंदी त तोखे बख़्श बि कंदो। रोलू चई सच थो, ईअं ई करणु खपे। जेकॾहिं तो ईअं कयो तो तोखे हितां तड़े कढंदीसां। सुभाणे तूं न मां वेंदासि फैसले में, पोइ ॾिसां त ही रोलू ऐं ढोलू हिन घर में कीअं था रहनि। चिप चरी थी आ छा? मर्दनि जे फैसले में तूं वेंदी आहे, ॾाढो ठहे थी, अहिड़ी थी कोन थी अचे। कमला बचल खान ॾातू ऐं सादिक भाऊ जो ठाव कढ़ाए छॾी। पर से मां चवंदो आहियां जेकॾहिं हर हिकु माण्हू पंहिंजे दिलि में मोहबत रखे ऐं अहिड़ी तबियत रखे जो ॿिनि माण्हुनि खे ठाहे त मां सम्झां थो कमला हीअ धरती माता मोहबत जो माग बणिजी वञे जीअं पहिरियों हुई। कमला मां त इहो सोचींदो आहियां त आख़िर हिकु इंसान ॿिए इंसान सां एतिरी नफ़रत छो थो करे। कमला इंसान जॾहिं पंहिंजी ग़लतीअ खे दरगुज़र करे सघे थो त ॿिए जी ग़लतीअ खे बि दरगुज़र करे न। कमला ॿिए जा ऐब ॾिसण खां पहिरियों माण्हू पंहिंजे गिरेबान में झाके ॾिसे त असांखां केतिरियूं कोताहियूं थियूं आहिनि। घणी अहिड़ा माण्हू तोखे विरले मिलंदा जेके ॿियनि खे माफ़ करण जो हुनर रखंदा हुजनि। हर माण्हूअ जो अंदरि कीने ऐं क्रोध सां भरियल आहे।
हो इहो कीनो हिकिड़ो त काॾे वञे? हाँ कमला, असांजे अंदर जे कीने जे करे हिन धरतीअ खे स्वर्ग बदिरां नर्क बणाए छॾियो आहे माण्हुनि। भॻवान माफ़ करे कमला, भॻवान माफ़ करे। हिते ॾींहं ॾींहुं नफ़रतूं वधंदियूं थियूं वञनि ऐं कमला मोहबतूं घटिबियूं थियूं वञनि, जेको असांजी मीरास आहे। धणी तूं सभिनी लाइ मालिक खां प्रार्थना कंदो कर, बाक़ी ॿियनि जा कम ॿिया ॼाणनि। दिलि चवंदी आहे त हर हिकु माण्हू मोहबत वंडण वारो हुजे। कदूरत ऐं कुल्फत में छा रखियो आहे कमला? कमला, जीवन 4 ॾींहं, पोइ छो न माण्हू पंहिंजे अंदर में वेही इहो फ़ैसिलो करे कसम खाई छॾे त जेका ज़िंदगी बची आहे उहा कुड़ब ऐं प्यार मेठ मोहबत सां गुज़ारबी। साईं ईअं थियणो ई नाहे, माण्हू जे अंदर में वेठल शैतान काॾे वञे। हा कमला, वाकई इंसान सुधरण जो नाहे, मरंदो मरी वेंदो पर पंहिंजो अंदर उजड़ो न कंदो। परमेश्वर का पत जी रख जाए। सोबारो सही सलामत पंहिंजी न्याणीअ खे घर वठी आयो। मूंखे त बचल जी तबियत जी ख़बर ई कान थी पए त आख़िर हुन जी फितरत में छा आहे। हिन त उन्हनि माण्हुनि खे बि माफ़ करे छॾियो जिन पंहिंजे हथनि सां बचल जे पुट खे ज़हर जो कटोरो पियारियो। ॾिस, थी सघे थो सांवल सोभारे वारी छोकिरी खे तलाक ॾेई छॾी हुजे। खणी जो सांवल छोकिरीअ खे तलाक ॾिनी हुजे, पर इहो त मूं सोचियो ई कोन हो। मूं त रुगो इहो सोचियो हो त सांवल छोकिरीअ खे मारे सोभारे खे उन जो लाश हथ में ॾींदो। रेसा बचल खान सादो माण्हू आहे ऐं हू दुश्मन जे रत सां बि पंहिंजा हथ रंगण नथो चाहे। हा आहे त ईअं ई, न त इहो सोभारे खे घणा ॾींहं अॻ में ख़तम करे छॾे हा। हाणे सोभारे जो बिलो असांखे करणो पवंदो, असांखे। बाक़ी इहो बचल सोभारे जे वार खे बि तओ कोन ॾींदो। हली सोभारो बचल जे रत जा कटोरा भरे ऐं पिए, पोइ बि इहो बचल सोभारे सां ॾंद कढी खिलंदो विढ़ंदो कोन। तंहिं करे बचल ऐं सोभारे जो बिलो असांखे करणो आहे। अड़े मूंखे त इहो बि ख़ौफ़ आहे त वरी किथे इहो सोभारो ऐं बचल पाण में वरी हिकु न थी वञनि। रेसा एतिरो कुझु थियण खां पोइ बि हू हिकु थींदा, सवाल ई पैदा न आहे। इहो सोभारो पंहिंजी बेगुनाहीअ जो दास्तान बचल जे साम्हूं आणण जी कोशिश में आहे, पर जंहिं ॾींहुं बचल खे इहा पक थी वई न त उन जो असुल दुश्मन मां आहियां, उन ॾींहुं सोभारे खे इहो असांजे ख़िलाफ़ इस्तेमाल कंदो। पर इन खां पहिरियां इन्हनि ॿिन्ही खे ख़तम करणो पवंदो। बाबा, उतां ते वञण खां पहिरियां मूंखे मुंहिंजे सवाल जो जवाबु घुरिजे। अमां जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़बान ते भरोसो कोन्हे न त पोइ तुंहिंजे सवाल जो मूं वटि अहिड़ो को बि जवाबु कोन्हे जंहिंसां मां तोखे मुतमइन करे सघां। बाक़ी तमामु जल्द असुल हक़ीक़त तुंहिंजे साम्हूं अची वेंदी। बाबा, तव्हांजे इन कूड़े दिलासनि ते मुंहिंजे हिन दिलि खे तसली त मिली वेंदी, पर बाबा तव्हांखे अंदाज़ो आहे मुंहिंजो घर बर्बाद थी चुको आहे ऐं मां कसम खणी हिते पहुती आहियां त सांवल खे ज़हर ॾियण में जेकॾहिं तुंहिंजो हथु आहे त बाबा मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। अमां जेकॾहिं तोखे मूं मथां शक आहे न त पोइ इहो ई ज़हर तूं मूंखे पीआरे सघीं थी जेको ज़हर सांवल खे ॾिनो वियो आहे। जंहिं ॾींहुं मूंखे पक थी वई न त सांवल खे तव्हां ई ज़हर ॾिनो आहे त उन ॾींहुं तव्हांखे ज़हर ॾियण में मूंखे को बि अफ़सोस कोन्हे। मां तोखे कीअं सम्झायां त इहो कमु सॼो करम खान जो आहे।
जंहिं असांजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। पोइ इहो बोरची किथे आहे? उनखे करम खान या तव्हां माराए त कोन छॾियो आहे? उन बोरचीअ खे करम खान माराए छॾियो आहे। उन इहो आख़िरी सबूत बि ख़तम करे छॾियो आहे। देर या सवेर बाबा हकीकत मालूम करे वठंदसि। तो ख़ुदा करे हिन में तव्हांजो हथ न हुजे, न त तोखे ज़हर पियारींदे वक़्तु दर्द ते हिन दिलि खे ई रसंदो। सावल, तूं छा थो सम्झी त मूमल कसूरवार आहे या बेकसूर? पूर जॾहिं न मूमल हिते हुई त मुंहिंजी दिलि खे सुकून कोन मिलंदो हुयो। हाणे उहा जॾहिं हिते न आहे न त मां सुकून में आहियां। पोइ उहा कसूरवार आहे या न आहे, हाणे तूं हुनखे छॾ, हुनजो नालो वठी मूंखे सुकून मां न कढ। ग़लती थी वई, आईंदा मूमल जे बारे में का बि ॻाल्हि कोन कंदसि। जेकॾहिं मूमल बेकसूर आहे न, हुनजे बावजूद बि सोभारो वॾो ज़ालिम आहे। हाणे तूं ई ॿुधाए त अहिड़े ज़ालिम पीउ जी धीउ सां मां कीअं ख़ुशि रही सघंदुसि? मां त बसि इहो ई थो चाहियां त सॼी ज़िंदगी मूमल पंहिंजे पीउ जे घर में रहियल हुजे, हेॾा अचे ई न। ऐं जेकॾहिं मूमल हिते अचे थी न त मां घर में घड़ी पल जे लाइ बि सुकून में न आहियां। हीउ बाबा साईं जो ग़लति फ़ैसिलो हुयो, जंहिंसां तुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ ते वॾो असरु पियो आहे। मालिक भलाई कंदो सांवल, अलाह साईं कंदो त पहिरियां जीअं असांजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरपूर थी पवंदी। पूर उहा तॾहिं थींदी जॾहिं मूमल असांजी ज़िंदगी मां निकिरी वेंदी, पर इहो नामुमकिन आहे। असांजी ज़िंदगीअ में ॾुख वाहिरो करे विया आहे, जिन जी अज़ियत मां असांखे पूरी ज़िंदगी गुज़रणो पवंदो। फ़क़ीराणी, मूं त हाणे आख़िरी फ़ैसिलो करे छॾियो त हिननि ॿिन्ही जे साम्हूं ॻाल्हाइण, हिननि जे सुवालनि जा जवाब ॾियणु वॾी बेवकूफ़ी आहे। हे ॿई सुधरण जा त आहिनि ई कोन। अरे उबरो हिननि सां ॼाड़ी हणी पंहिंजे मथे में सुर विझो। सही थो चवी, सफ़ा सही थो चवी। मुंहिंजे अबे ॾाॾे जी तोभा आउं बि थी हिननि सां ॻाल्हायां, मूं बि तोभा कई, आउं बि कोन ॻाल्हाईंदीसांनि। अम्मा चवंदा आहिनि त ॿार उहो ई ॻाल्हाईंदा आहिनि जेका उन्हनि खे वॾा तरबियत ॾींदा आहिनि। मां जिथे बि ॻाल्हाईंदसि, जेको बि ॻाल्हाईंदसि न, सभु इहो ई चवंदा त इन्हनि जे वॾनि इन्हनि खे इहा ई तरबियत ॾिनी आहे। जेकॾहिं मां गार गंद कंदुसि न त सभु इहो ई चवंदा त माउ पीउ ऐं भेण साम्हूं बि इहो ईअं ई ॻाल्हाईंदो हूंदो। राणा चवंदा न आहिनि, मेह सॼी कारी ढगी खे चवंदी हल पुछकारी, पंहिंजा ऐब ॾिसंदा ई कोन। हिननि इहो सोचियो ई न आहे त हिननि असांखे विरसे में छा ॾिनो आहे, रुगो जहिड़ो। त असां बि उहो ई सिखंदासीं न, को ॾे न कुर्ब प्यार, त असां बि उहो ई सिखूं हा। हिननि जे किरोध जे चक्कर में घर में बचो छा आहे, 2 देगड़ियूं ऐं हिकिड़ो दिलो। अरे बस कर हाणे, बेअदब कंहिं जाइ जी माणे इहो सेखारे मोकिलियो अथई त ससु सां ईअं ॻाल्हाए, कुझु हया थिए थो। फ़क़ीराणी, मां सम्झां थो त इहा छोरी लूसण जे फ़सल में ॼाई आहे। लूसण जो नक अथसि, हिकिड़े ॾींहुं था वढियऊंसि, ॿिए ॾींहुं हेॾो। हाणे जेका रिकॉर्डिंग माइटनि हिन जे दिमाग़ में भरी हूंदी, उहा ई हिते कैसेट वॼाईंदी न। सॼो ॾींहुं वेठी थी टेंशन हलेसि, वॉल्यूम घटि करण जो त सवाल ई पैदा कोन थो थिए। बाबा असां बि तोभा कई, जेकॾहिं तव्हां बसि कई न, असां बि बसि कई। तूं त साईं गुल वेठो थो छाणी। हाणे छॾियो खणी झेड़े खे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
जे